लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भले कार साईं वक़्फ़े खां अवल पाण ॻाल्हायोसीं पिए नौजवाननि माना हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी कान्हे पर नौजवान मुख़्तलिफ़ हंधनि ते आहिनि। वन यूनिट में बि असां ॾिठो अदीब शाइर दानिश्वर पोइ वोटर लिस्टूं सिंधी में छपायो तहरीक हली जंहिंमें औरतूं बि गिरफ़्तार थियूं। उन जे बारे में अव्हांखे वोटर लिस्टूं मुंहिंजे ख़्याल में जेका तहरीक हली सिंध में उहा हिकिड़े एंटी वन यूनिट तहरीक त वॾो अरसो हली जहिड़ो करे उनखे पाण 10 साल जे लॻभॻि जो अरसो आहे। जीअं चइबो आहे न हल्की बाहि ते पचाइबा आहिनि चांवर या छा हीअं पई पकी हीअ ईअं कोन थियो। हीअ हिकिड़े ई उन में इहो को महीने ॾेढ जो किसो आहे उन में इहो थियो। यहिया ख़ान पंहिंजो इक़्तिदार में आयो हुनखां ज़ोरी वरितई अयूब खां लिखराए त पोइ जेको इहो थियो त ऐलान कयो पिया चूंडूं थो करायां। ठीकु आहे त हुन पंहिंजो जेको सॼो प्लान आस्ते आस्ते उहो कयो अनफोल्ड त इन जो ऐलान कयईं। हुनखां पोइ इलेक्शन कमीशन चयो त भई असां वोटर लिस्टूं छपाईंदासीं त उहो जो ऐलान थियो त उन में इहो थियो त भई वोटर लिस्टूं छपिबियूं त उहो पाकिस्तान हिन जेको हाणे पाकिस्तान आहे मग़रबी पाकिस्तान इन में उर्दू में हूंदियूं ऐं बंगाल में ईस्ट पाकिस्तान उते बंगाली ऐं उर्दू में हूंदियूं। त पोइ हिते पाण वटि सिंधी दानिश्वर ऐं कुझु दोस्तनि इन सुवाल खे रेज़ कयो त भई इहे जेके आहिनि त पोइ वोटर लिस्टूं सिंधी में थियणु खपनि। त इहो पाण वटि पुराणो हलियो पियो मुतालबो त सिंधी ॿोली खे जीअं टिका ख़ान आयो हैदराबाद जो GOC थी तॾहिं जी बंदि कई सॼो किसो अयूब जी एजुकेशन पॉलिसी बि हुन में गड़बड़ कई त उन में इहो थियो। इहो अञा हलियो ई पए त उन में ओचितो लाला कादर ठका ॾेई लाला कादर सिंध आज़ाद मारोड़ा स्टूडेंट फेडरेशन जो हुन बुख हड़ताल जो ऐलान कयो ऐं बुख हड़ताल ते वेही रहियो। अच्छा पॉपुलर सपोर्ट ज़ाहिर त सिंध में सिंधी ॿोली जे हवाले सां पहिरीं खां ई मौजूदु हुई त उते माण्हू सभु आया ऐं अहिड़ा जो झूना जोगी काज़ी फैज़ मोहम्मद साहब कॉमरेड ग़ुलाम लगारी साहब इहे बि अची हुन सां शामिलु थिया त उहो थियो। हुनखां पोइ जॾहिं इहा सिचुएशन बीहे पई त पोइ कॉमरेड ॼाम हिन इनिशिएटिव वरितो। कॉमरेड ॼाम इनिशिएटिव इहो वरितो जेकॾहिं इहो सॼो ईअं थिए पियो एॾो सॼो मामिलो ततल आहे डेफिनेटली उहा पार्टी जे ई उन सलाह सां कयो हूंदई त उन में चए त भई हिकिड़ी असां ठाहियूं था स्टूडेंट्स हाई कमांड। हुन सभिनी जेके बि 4 या 5 स्टूडेंट जमातूं हुयूं त उनखे इजलास थियो। जमातूं माना ग्रुप हुआ जेके शागिर्द तंज़ीमूं कहिड़ियूं कहिड़ियूं SESCO हुई ऐं सिंध आज़ाद मारोड़ा हुई ऐं सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन हुई ऐं हिकु अध खां ॿी बि आई त उन्हनि चयो त भई ठीकु आहे हाणे पाण सिंध स्टूडेंट्स हाई कमांड था ठाहियूं। त उहो स्टूडेंट हाई कमांड ठाही ऐं उन चयो त भई हाणे इन में असांजो मुतालबो रुॻो लिस्टूं छपाइण जे बदिरां थोरो वधीक कयूं। त उन में ख़्यालु इहो त हिन वक़्तु छाकाणि जो हीअ जेको पाकिस्तान में हुकूमत करे पई जेको टोलो फ़ौजी टोलो ऐं ख़ुदि जेके रूलर्स आहिनि उहे सख़्तु दबाव में आहिनि ऐं असां इन्हनि खां इलाही शयूं इहे 2-3 बेसिक्स आहिनि इहे मञराए वठंदासीं ऐं जेके न मञराईंदासीं तॾहिं बि इहो एतिरो हूंदो जो उनखां पोइ जेका बि गवर्नमेंट ईंदी इलेक्शन खां पोइ उहा इन खे कंदी त इहो असां हिन खे तपायूंसि। त इहो थियो ऐं उन जो ज़बरदस्त रिस्पॉन्स थियो। पोइ हिन हाई कमांड जे लीडरनि तक़रीबन सॼी सिंध जो मुंहिंजो ख़्यालु आहे इन सेंस खे इहो हिननि ज़िले हेडक्वार्टरनि जो त कयो हुयो ऐं इलाही हंधि। तॾहिं सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन वॾी ऑर्गेनाइजेशन हुई मतिलबु त मूंखे यादि आहे त समवेयर इहो कोई 107 या 112 हुनजूं ब्रांचिस सिंध में हुयूं जेको बाद में हुनजे अंडर में वॾो हिकिड़ो जलसो थियो तमामु वॾो थियो। लाड़काणे में तमामु वॾो जलसो थियो
नवाब शाह त ख़ैर स्ट्रांग बेस हुई त उते वॾो जरसो थियो त हिन मतिलबु त इहो दौरो करे आया त पोइ सिचुएशन इहा बीठी त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में छो त सभु अची हैदराबाद कनि इन बदिरां इहो त भई सॼी सिंध में कयो, उन में वधीक मोबिलाइज़ेशन थींदी, वधीक माण्हू ईंदा। पोइ इहो पीरियड अची बीठो जो जहिड़ो कर सॼी सिंध बुख हड़ताली कैंप बणिजी वई आहे। मीरपुर में थिए पई, साईं सांगड़ में थिए पई, नवाबशाह में थिए पई, नौशहरे में, नंढनि शहरनि में जिते आहे उते बिस्मिल्लाह करे वेही ते रहिया जेके बि दोस्त हुया। उन हिकिड़ो वॾो पैदा कयो। हाणे उहो जो एॾो सॼो पैदा थियो हिकिड़ो मोमेंटम, त उहो उन मोमेंटम में ईअं पियो लॻो त सिंध जी पॉलिटिक्स खे सिंध जे नौजवाननि टेक ओवर करे वरितो आहे ऐं जेके पॉलिटिकल फोर्सिस हुयूं उहे पोइते हली वियूं आहिनि। मूंखे यादि अचे थो त को हिकिड़ो इन हाई कमांड जो बयानु आहे जंहिंमें इहो चयल आहे त भई तव्हां माण्हुनि जी ॻाल्हि नथा करियो ऐं जे नथा करियो त पोइ पासीरा थी बीहो, असांखे उहो करे ॾियो। होपफुली इहे शयूं जेकॾहिं उन दौर जूं अख़बारूं ॾिठबियूं त पोइ उन में इहे शयूं मौजूदु हूंदियूं। त हिकिड़ो पूरो पीरियड रहियो आहे जंहिंमें इहो थियो। अच्छा, उन में जेका गड़बड़ थी उहा हिकिड़ो त गड़बड़ इहा थी त लाला कादर अनप्लान्ड ऐं हू कयो ऐं आज़ाद मारवाड़ फेडरेशन प्रो पीपल्स पार्टी हुई। अच्छा, हा, त हीअ हिते जेको आहे सो हुनखे ॿियनि शागिर्द तंज़ीमनि हुनखे टेक ओवर करे वरितो। त लाला कादर वारी उहा जेको बि हुई उहा जहिड़ो कर उनजे हथनि मां ॿियनि लफ़्ज़नि में इहो त निकिरी वई तहरीक। न पोइ उनजी बुख हड़ताल जो छा थियो? बुख हड़ताल थी पोइ गिरफ़्तार थिया, पोइ हुते बुख हड़तालनि जी टोड़ायूं उहो सॼो थियो त टोड़ायूं आर्मीन खे ख़तमु करायूं। त पोइ ओॾीमहिल मतिलबु त साईं GM सैयद जो इहो त बयानु ॾिनई हिमायत में, पर पोइ वरी इहो बि चई त हीअ जेको आहे सो बाला अख़्तियारनि सां ॻाल्हायूं था ऐं तव्हां तेसि ताईं बुख हड़ताल मुल्तवी करियो। त शागिर्दनि या हिननि जेका बि स्टूडेंट कमांड हुई हुन जे इन ॻाल्हि खे कोन मञियो। न, सैयद वटि बाला अख़्तियारी माना आर्मी या का हुकूमत हुई? हुकूमत आर्मी जी हुई। आर्मी जी यया जो दौर आहे। यया जो दौर आहे। त सैयद पे चयो उन्हनि सां वल ॻाल्हाइजे, हिन में तव्हां न पओ। हा, हड़ताल इन में न पओ। मतिलबु सैयद जो उन में जेको बीठो पए, जेको ॿियनि बि जेको सैयद जी स्ट्रेटेजी या पॉलिसी हुई ऐं कुझु बयान बि, त उहे उन में इहो ई हो त भई हिन वक़्तु असां हिन खे जेकॾहिं को मौक़ो ॾींदासीं त इलेक्शन पोस्टपोन करे वठंदा ऐं पोइ हीअं थी वेंदो हू थी वेंदो, पर जेकॾहिं उहो नथो थिए ऐं इलेक्शन ई कराइनि था त पोइ हीअ सभई असीं मुतालबा हिननि खां मञराए वठंदासीं। हाणे पॉलिटिकल पार्टियूं तव्हां था चओ उहे पस मंज़र में वयूं, हा, ऐं नौजवान अॻियां अची विया। हा, ठीकु आहे। हा। त ख़ासि तौरु पॉलिटिकल पार्टी त हिकिड़ी नैप हुई, हा, उहा बि वई। ॿी पीपल्स पार्टी हुई। पीपल्स पार्टी 67 पे ठही चुकी। हा, उनजो बि रोल न आहे। उनजो रोल भई उन जो जेको बि हिते सिंध में एक्टिविस्ट हो उहो त लेफ्ट जो हो। ठीकु आहे, कुझु पीपल्स पार्टी पंहिंजो उहो बि इन में ई, ऐं लाला कादर इन में शामिलु थी वियो जेको पीपल्स पार्टी सपोर्टर हो, त इन जे करे उहो बि इन में शामिलु हो। त ओॾीमहिल इहो बिल्कुलु ई कोई तमीज़ ई न पई करे सघिजे त भई डॉक्टर अयूब शेख इहो कहिड़ी पार्टी जो ऐं सोहेल सांगी कहिड़ी पार्टी, उहे सभु ॿोली जे लाइ इहो जेका स्टूडेंट्स हाई कमांड आहे इहो उन जे अंडर में आहे। त इहो मामिलो पियो थिए। जेके औरतूं आहिनि अख्तर बलोच ऐं नसीम सिंधी ऐं रज़िया या रियाज़ मेमण, उहे कंहिं गिरफ़्तार कराए? बुख हड़ताल ते वेठियूं त बुख हड़ताल न, मतिलबु उहे कहिड़ी तंज़ीम हुई उन्हनि जी? तंज़ीम जो मूंखे को अंदाज़ो न आहे। अख्तर बलोच त ज़ाहिर त पलीजे साहब वारनि सां हुई ऐं हू जेको त पलीजे साहब वारा एक्टिव हुआ? पलीजे साहब वारा केतिरो हुनजो स्टफ हो उहो त आउं हींअर कैलकुलेट न पियो करे सघां, पर ज़ाहिर त अख्तर वेठी त उन जो मतिलबु इहो थियो त हुननि
जेको आहे सो हिकिड़ो पंहिंजी नुमाइंदगी बि ॾिनी, बल्कि हिकिड़े डिफरेंट वे में ॾिनी। अच्छा, रियाज़ जी पोइ मसूद नूरानी साहब जी घरवारी, त उहो मूंखे ज़हन में न आहे त हू ओॾी महिल हुनजी एफिलिएशन कहिड़ी उन सां हुई। पर मूंखे इहा ख़बर आहे त उहा हिन सां सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन सां कोन हुई, इहा मूंखे ख़बर आहे। ठीकु आहे न। हाणे पोइ तोड़ छा थो थिए हिन तहरीक जो? इन तहरीक जो तोड़ मतिलबु त इहो थिए त इन में पोइ भुटे बयानु ॾिनो त लिस्टूं सिंधी में ठाहियो। अच्छा, ठीकु आहे। ऐं सैयद जे इन करे उन जो सैयद खे वॾो नुक़सानु पहुतो ऐं नतीजो पोइ इहो थियो त पोइ अल्टीमेटली इन जो जेको बेनिफिशरी थियो वञी उहो पॉलिटिकली स्पीकिंग भुट्टो वञी थियो। ऐं पोइ हाणे आई डोंट नो त उनखे कीअं वधीक ॾिसणु खपे, इन ते वॾी रिसर्च जी ज़रूरत आहे त लाला कादर ईअं टपो छो ॾिनो हो ऐं पछाड़ी बेनिफिशरी भुट्टो पियो थिए। ठीकु आहे। उहो असां पंहिंजो मुतालबो मञाए वरितो, उहो त ज़बरदस्त ॻाल्हि। उहो छा थियो? उहो मुतालबो गवर्नमेंट मञियो, वोटर लिस्टूं सिंधी में छपाइण शुरू कयूं। हा, छपाइण जी छपाई शुरू थी, त उहो हिकिड़ो रहियो, उहो हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो कारनामो रहियो ऐं उन में सिंध एॾी पैमाने ते एक्टिवेट थी जेॾे पैमाने ते MRD में थी, शायदि उन खां वधीक। ऐं आउं उनखे MRD जी तहरीक जेतिरी वॾी तहरीक सम्झां थो, सवाइ इन जे जो हुन में 2 एलिमेंट MRD जी तहरीक में, हिकिड़ो जेको वायलेंस जेको सरकारी हुन में इंट्रोड्यूस कयो, ॿियो जेको हुन में एलिमेंट हो त उन में वॾेरा बि शामिलु थिया। हुन में वायलेंस बि न हो, वॾेरा बि कोन हो। हिकिड़ी मूंखे ॻाल्हि ॿुधायो, हीअ उहा ई तहरीक आहे जेके रेलवे स्टेशननि ते बि सिंधी में? हा, इहो बि हुयो ऐं उन में ॾाढी मज़ेदार ॻाल्हि थी त उहो थियो, उहो कुझु थियो हिन में शामिलु हो। असांजो हिकिड़ो तमामु ज़बरदस्त क़िस्म जो कारकुन हो सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन जो, ग़ुलाम रसूल ज़रदारी। त मतिलबु त ज़रदारी जिन ज़ात खां असां तॾहिं उन जे करे वाक़िफ़ थियासीं। अच्छा, पहिरीं वाक़िफ़ियत तव्हांजी ग़ुलाम रसूल जे करे। तमामु हिकिड़ो छा था चवनि त जियाले क़िस्म जो, हुनखे जिते चओ भई हुन चयो कामरेड बहस न आहे करणु, ॿुधाए त करिणो छा आहे। नवाबशाह जे पासे? नवाबशाह जे पासे हिन जो शाहपुर चाकरवटी ते किथे आहे, सांगड़ जो आहे शाहपुर। त हुन पंहिंजे लेखे ई छा कयो जो रेल में चढ़ियो ऐं लहींदो ऐं सभई ज़रे घटि हितां खां वठी मथे घोटकी ताईं, पोइ हिते अची कराची ताईं, पोइ हितां खां वरी ॿी जेको आहे लाड़काणे साइड, कोयटा साइड जेका रेलवे लाइन, ही पाण वञी नाला लिखी आयो। अच्छा। हा, हिन जो हिकिड़ो वॾो ई आहे ऐं चाकिंग जो शौक़ीन बि, ऐं हू हुन जेके चवंदो भाई चाकिंग करणी आहे, ठीकु आहे चाकिंग थी वेंदी, नवाबशाह में करणी आहे, नवाबशाह ज़िले में करणी आहे, चलो। अच्छा, पोइ हुन हिकिड़े दफ़े छा कयो जो पाण लिखी आयो त ग़ुलाम रसूल ज़रदारी खे आज़ादु करियो। त नवाबशाह वियोसि, मीटिंग थी हुई हिन जी असांजी फेडरेशन जी, मुंहिंजो हे छा कयो अथई? चई कमरेड हाणे असीं त नंढड़ा कारकुन न, इहो जेकॾहिं आउं न कयुसि पोयां थींदो ई कोन न, असांजी त उहो तरजीह कोन बीहंदी, ऐं ॿियो केरु कंदो? त मूं चयो अॻुवाटी करे छॾ, त हू पंहिंजे हथनि सां इहो करे। पोइ मूं चयो त हाणे तूं गिरफ़्तार थी न थोरो सख़्तु उन सां, बल्कि मुंहिंजे ख़्याल में गार ॾिनी हुअमि, त मूं चयो त तूं वरी गिरफ़्तार बि थी न, हरू पुराणी पंहिंजे लिखे खे ग़लति त न करणु। त पोइ ख़ैर अलाए छा को थियो, हिन पाण त गिरफ़्तारी कोन हुई पर गिरफ़्तार बि थियो। ऐं उहो किथे आहे का अॼु ख़बर अथव? गुज़ारे वियो, हुनजा औलाद आहे ऐं असांजा कुझु दोस्त हुन ते तॾहिं ते पोइ विया हुआ, बल्कि हींअर मूंसां असांजो दोस्त नूरला मलिक आहे, हुन ॾाढो शेयर कयो त आउं वियो हुउसि ऐं ॿियो टियो सॼो उहो ॿुधाए पियो। अच्छा, हाणे सिंधी में लिस्टूं छपण वारो कमु थियो शुरू, हाणे इलेक्शन थी थिए ऐं बक़ौल तव्हांजे त जेको कुझु फ़सुलु पॉलिटिक्स जो हुयो उहो अवल नौजवाननि गॾु कयो,
पोइ उहो वरी पीपल्स पार्टी मेड़े चूंडे खणी वई सिंध में। सिंध में। हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ पाण भुटे साहब जे इन सॼे चमत्कार ते ॻाल्हायूं। नाज़रीन, असां सां गॾु रहिजो, पाण नंढड़ी साई खां पोइ वरी था मिलो।